बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम। मुंहिंजो नालो साजिद अली आहे ऐं यूट्यूब चैनल स्टार्ट कयो आहे ऐं मुंहिंजो हीउ पहिरियों वीडियो आहे ऐं मुंहिंजो पहिरियों वीडियो जेको आहे उहो आहे पेरेंटिंग जे हवाले सां। मूंखां कंहिं क्वेश्चन कयो त जेको आहे ही पेरेंट्स जो जेको फोर्स आहे असांजो ऐं मां हिकिड़ी स्टडी थो करणु चाहियां ऐं मूंखे पेरेंट्स ॿी जो फोर्स था कनि त तूं ही कर हू कर हू कर। सो पेरेंट्स लाइ कुझु टिप्स आहिनि, उमेद त पसंदि कंदा। टिप नंबर 1 त पहिरियों त असांजो जेको ही जेको ॿारु आहे, बेबी आहे, जेको असांजो किड आहे, असां उनखे पंहिंजी प्रॉपर्टी सम्झणु लॻंदा आहियूं। माज़रत सां इहा प्रॉपर्टी न आहे, ॿारु पैदा थियो आहे तव्हांजे ज़रिए पैदा थियो आहे, बट इहा तव्हांजी प्रॉपर्टी न आहे ऐं असां उनखे प्रॉपर्टी तौरु डील कंदासीं, मिल्कियत तौरु डील कंदासीं त डेफिनेटली असां उन मां यानी असां रिटर्न सोचींदासीं त इन्वेस्ट जेका हीअ असांजी इन्वेस्टमेंट आहे टाइम जी या जेका बि पैसे जी उन पंहिंजे किड ते, त उन मां असांखे रिटर्न में छा मिलंदो। हमेशह असांजो फोकस इन ते हूंदो आहे। हू हिकिड़ी इंडिविजुअल लाइफ आहे, हुन सां कम्युनिकेशन कयो, ॾिसो छा था चवनि, हुननि जो इंट्रस्ट कहिड़ी ॻाल्हि में आहे। ऐं ॿियो जेको आहे आमतौर ते पेरेंट्स असांजा छा कंदा आहिनि, जॾहिं ॿारु नंढो हूंदो आहे त पेरेंट्स खे ॿारु ॾाढो वणंदो आहे ऐं बाद में उहो ई ॿारु पेरेंट्स जे लाइ जेको आहे मथे जो सूरु बणिजी वेंदो आहे। सो पेरेंट्स एक्चुअली ॿारु जॾहिं नंढो हूंदो आहे त ॿारु पेरेंट्स जी हर ॻाल्हि मञंदो आहे ऐं मञंदो आहे। ॿारु बाबा पेरेंट्स जेके बि चवंदा आहिनि उहा ॻाल्हि मञी वेंदी आहे ऐं बाद में जॾहिं उहो ॿार खे अकुलु सम्झ पंहिंजी हिकिड़ी थोरी कुझु करण जी जुस्तजू ईंदी आहे त पेरेंट्स खे इनसिक्योरिटी थींदी आहे त ॿारु असांजो चवणु कोन थो करे, ॿारु असांजो जेको आहे नाफ़रमान आहे, ॿारु भला भला भला। सो मां चाहींदुमि त पेरेंट्स जेके आहिनि उहे कुझु ॿारनि सां कम्युनिकेशन कनि, उन्हनि खे फ्रेंड बनाइनि, उन्हनि खां पुछनि उन्हनि जी चॉइसिस छा आहिनि। सिर्फ़ु दुनिया जे हिसाब सां न हलनि, दुनिया में जे हिसाब सां असां आमतौर ते ॿियनि जा मिसाल ॾींदा आहियूं। पेरेंट्स ॿियनि जा मिसाल ॾींदा आहिनि त जेके हिन फलाणो ॾिस उहो कीअं आहे ऐं तूं कीअं आहीं। अब फलाणे जी सिर्फ़ु तव्हांखे पॉज़िटिव ॻाल्हि ख़बर आहे जेका तव्हां हुनजो मिसाल बणाए ॾियो था पंहिंजे औलाद खे। तव्हांखे जे उन्हनि जूं जे नेगेटिव ॻाल्हियूं ख़बर पइजी वञनि त कॾहिं बि पंहिंजे औलाद सां कंपेयर न कयो। सो हमेशह कोशिशि इहा कयो त पंहिंजे ॿारनि खे सुठो दोस्त बणाए हलो। ईअं न त केरु ॿियो उन्हनि खे दोस्त बणाए उन्हनि खां पंहिंजे मक़सद जा कम वठे। सो मुंहिंजी सजेशन इहा आहे, पहिरियों वीडियो इहा आहे मुंहिंजो पेरेंट्स जे लाइ, त पेरेंट्स जेके आहिनि कुझु जेको आहे ॿारनि सां कम्युनिकेशन वधाइनि, उन्हनि खां पुछा कनि हुननि जा इंट्रस्ट कहिड़ा आहिनि। ऐं मौला अली जो कौल आहे त कॾहिं बि पंहिंजे ॿारनि खे पंहिंजी तवक़ुआत जे मुताबिक़ जेको आहे न ॾिसो, छो जो उही उन ज़माने में पैदा ई न थियो आहे, ही अॼु जे ज़माने जो पैदा थियल आहे। सो ॾिसो ऐं उहो काॾे ॿारु छा थो चाहे। ऐं ॿी हिकिड़ी ज़रूरु हिकिड़ो मशहूरु टूल आहे ऐं मूंखे ॾाढो टूल वणंदो आहे, ड्रामा ट्रायंगल। ड्रामा ट्रायंगल एक्चुअली उन में 3 जेके आहिनि पर्सन्स हूंदा आहिनि। उन में हिकिड़ो विक्टिम हूंदो आहे, परसिक्यूटर हूंदो आहे, ॿियो रेस्क्यूअर हूंदो आहे। विक्टिम एक्चुअली मां हिते ॿार जो मिसाल ॾींदुमि त विक्टिम तव्हांजो बेबी थो थिए, किड थो थिए, उहो शायदि तव्हांजे हिसाब सां ऐं ॿ ऑप्शन आहिनि, हिकिड़ो रेस्क्यूअर ऐं ॿियो हूंदो आहे परसिक्यूटर बेसिकली दुश्मन हूंदो आहे जेको इशूज़ क्रिएट कंदो आहे। रेस्क्यूअर उहो हूंदो आहे जेको असांखे हेल्प कंदो आहे ऐं रेस्क्यू कंदो आहे। हाणे इन में जेकॾहिं इन सिचुएशन में असां हणूं इन खे किड थी वियो विक्टिम। हाणे रेस्क्यूअर पेरेंट्स पंहिंजे हिसाब सां हूंदा आहिनि, बट कॾहिं कॾहिं पेरेंट्स बि परसिक्यूटर में हलिया वेंदा आहिनि, पेरेंट्स बि पंहिंजे औलाद जा दुश्मन थी वेंदा आहिनि। सो मां चाहींदुमि पेरेंट्स कॾहिं बि परसिक्यूटर न थिए, रेस्क्यूअर थिए। हमेशह ॿार सां कम्युनिकेशन रखे ऐं पुछा करे त ॿार खे करिणो छा आहे। उमेद त हीउ वीडियो मुंहिंजो पसंदि आयो हूंदो ऐं जेको आहे शेयर कयो ऐं नॉलेज अॻिते हले ऐं ज़रूरु पंहिंजो फीडबैक शेयर कंदा।